अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशर टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे तजनीस हरफ़ी, तजनीस ताम ऐं तजनीस नाक़िस। पहिरियां ॾिसूं था तजनीस हरफ़ी छा आहे। हर्फ़ लफ़्ज़ जी माना अखर आहे। तजनीस हरफ़ी मां मुराद कंहिं शेर जे हर लफ़्ज़ जे मुंड में साॻियनि अखरनि जो इस्तेमालु हुजे। तजनीस हरफ़ी खे से हरफ़ी बि चयो वेंदो आहे। मिसाल ॾिसूं था कन, कट, कापट, कापड़ी, कन्योटिया, कनचीर। शाह लतीफ़ जे हिकिड़े शेर जी सिट आहे। ऐं ॿियो मिसाल ॾिसूं था वरीतियूं वरो आऊं न वरंदी वर्री। पहिरियों जेको शेर जी सिट आहे उन में कन, कट, कापट, कापड़ी, कनोटिया, कन इहे सभई जेके लफ़्ज़ आहिनि उनजो पहिरियों हर्फ़ जेको आहे काफ़ आहे। उन करे इहो तजनीस हरफ़ी थियो। ॿिए शेर जी सिट में वरीतियूं वरो आऊं न वरंदी वर्री। वरीतियूं वरो वरंदी वर। इन सभिनी लफ़्ज़नि में पहिरियों जेको हर्फ़ आहे उहो वाव आहे। उन करे इहा तजनीस हरफ़ी थी। ॿिए नंबर ते आहे तजनीस ताम। ताम लफ़्ज़ जी माना कामिल यानी मुकमल या पूरो ऐं जाड़ो ॼमण आहे। जॾहिं कंहिं इबारत या शेर में ॿ या ॿिनि खां वधीक अहिड़ा लफ़्ज़ कमु अचनि जेके सूरत ख़ती ऐं तलफ़ुज़ यानी पढ़ण या लिखण में बिल्कुलु हिकु जहिड़ा हुजनि मगर माना में मुख़्तलिफ़ हुजनि, अहिड़नि लफ़्ज़नि खे तजनीस ताम चइबो आहे। मिसाल ॾिसूं था वार छोड़े जे मूं ते वार करी, ख़ुशि थियां जे हज़ार वार करी। मथे शेर में साॻियनि ज़ेरनि ज़बरनि सां लफ़्ज़ वार 3 दफ़ा कमु आयो आहे जॾहिं त उन्हनि जी माना मुख़्तलिफ़ थींदी। पहिरें नंबर ते वार लफ़्ज़ जेको इस्तेमालु थियो आहे उनजी माना थींदी औरत या मर्द जा वार। ॿिए नंबर ते वार लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे उनजी माना थींदी हमिलो। ऐं टे नंबर ते जेको वार लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे उनजी माना थींदी भेरा या दफ़ा। जीअं लिखियलु आहे त ख़ुशि थियां जे हज़ार वार करी यानी 1000 दफ़ा करी। टे नंबर ते आहे तजनीस नाक़िस। नाक़िस जी माना आहे घटायल या ॻारियल। कंहिं शेर या बयान में अहिड़ा मानवी फ़र्क़ु रखंदड़ साॻिया लफ़्ज़ जिन जे ज़ेरनि ज़बरनि ऐं पेशनि में फ़र्क़ु हुजे उनखे तजनीस नाक़िस चइबो आहे। यानी त लफ़्ज़ उहो साॻियो हूंदो मगर ज़ेरनि ज़बरनि ऐं पेशनि जे ज़रिए उन लफ़्ज़ जी माना मुख़्तलिफ़ थी वेंदी। मिसाल ॾिसूं था वर में कोन्हे वर ॾेरनि वॾो वर कयो। शाह लतीफ़ जो ही शेर आहे उनजी हिकिड़ी सिट आहे। हाणे पहिरें दफ़ा वर जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे उनजी माना थींदी मुड़ुस। ॿियो जेको आहे वर जंहिंजे मथां रे जे मथां बेश आहे उनजी माना थींदी फेर। टियों जेको वर लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे उनजी माना थींदी ॾिंगाई यानी या फेराई। ॿियो नंबर शेर आहे ॿ टुकर थी पए टकर मुंहिंजी जे पए उन ते नज़र। हाणे हिन में जेको लफ़्ज़ टुकर इस्तेमालु थियो आहे उनजी माना थींदी पहिरें नंबर ते हिसा ऐं ॿिए नंबर ते जेको टकर लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे उनजी माना थींदी जबल। लफ़्ज़ साॻियो आहे, पहिरें ते पेश ॾिनल आहे ऐं ॿिए ते जेको आहे ज़बर ॾिनल आहे। सो ही आहे तजनीस नाक़िस।